बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पावा असां पहिरीं तेज़ गरम पाणीअ में धोई साफ़ करे रखिया आहिनि, पर पोइ बि हल्का हल्का वार आहिनि, जंहिंजे करे असां उन्हनि खे लूणु हणी चङी तरह हर हिक पाए खे मेटींदासूं। पोइ पाणीअ सां धोई छॾींदासूं। जेके बि सन्हा सन्हा वार हूंदा लूण जे ज़रिए सभु ख़तमु थी वेंदा पाणीअ में ऐं पावा बिल्कुलु साफ़ थी वेंदा। पोइ बसरनि जो दाग़ पचाए इहे धोतल साफ़ थियल पावा उन में भुञंदासूं। उन सां गॾु विझंदासूं दालचीनी, अछो जीरो, ॿ लौंग, नंढा फोटा, थूम, लूणु, हेड, मिर्च ऐं सॼा पीठल धाणा। पोइ इन्हनि मसालनि सां गॾु असां थोरो भुञंदासूं पावनि खे ऐं शामिलु कंदासूं टमाटो थोरो नरम थिए त सभिनी पावनि खे असां चङी तरह पाणी विझी ॿोड़े छॾींदासूं, यानी पावा सभु पाणी सां कवर थी वञनि। पोइ कुकर खे ढके कलाक खनि ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। कलाक खां पोइ पावा चङी तरह ॻरी वेंदा ऐं इन्हनि जो पाणी बि ख़ुश्क थी वेंदो ऐं तेल ज़ाहिर थींदो। पोइ असां उन जे मथां विझंदासूं सावा धाणा, पुदिनो, सावा मिर्च ऐं थोरो पीठल गरम मसालो। तयारु आहिनि असांजा भुॻल मज़ेदार पावा। असां अधु पावा इहे लाहे रखिया आहिनि प्लेट में, छो त घर जे किन भातियुनि खे भुॻल पावा वणंदा आहिनि त किन खे वरी रस वारा पावा वणंदा आहिनि। तॾहिं असां अधु पावा भुञिया आहिनि, बाक़ी अधु पावनि में असां पाणी विझी टहिकण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं पावनि जे पाणीअ खे टहिको लॻे त हिकु चमिचो चांवरनि जो अटो हुजे या कणिक जो अटो पाणीअ में मिलाए घोल ठाहींदासूं। पोइ असां पावनि में उहो विझी चङी तरह टहिकण लाइ छॾे ॾींदासूं त जीअं रस कुझु घाटी थिए। जॾहिं ॿ टे टहिका अची वञनि पावनि खे, पोइ लाहे प्लेट में रखंदासूं। तयारु आहिनि असांजा रस वारा पावा मज़ेदार।